कम करण में सुस्ती या टाल मटोल या असां अंग्रेज़ी में उनखे प्रोक्रेस्टिनेशन चवंदा आहियूं। हूअं त कंहिं ॻाल्हि खे चवंदा आहियूं त सुभाणे कंदासीं, ॿिए ॾींहुं कंदासीं, थोरी सुस्तीअ सां कंदा आहियूं ऐं उहा का वॾी ॻाल्हि न आहे। उहा असांजी हिकु आम इंसानी फितरत जो हिसो आहे। पर कुझु माण्हू वरी एॾी कमनि करण में सुस्ती कंदा आहिनि, कंहिं कंहिं कम में ख़ासि तौर ते, जो उन सां मुश्किलातूं ऐं मसइला पेश थी वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असांखे यादि आहे, असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं, उन वक़्तु जेके इम्तिहान हूंदा, सालाना इम्तिहान हूंदा, यानी साल साल में इम्तिहान थींदो। विच में जीअं सेमेस्टर सिस्टम आहे त जल्दी जल्दी इम्तिहान थियनि, उहे कोन हूंदा। पोइ कुझु शागिर्दनि जी इहा आदत हूंदी त भई हाणे कंदासीं, पोइ पढ़ंदासीं, इम्तिहान में साल पियो अञा, ऐं उहो पोइ चवंदा ठीकु आहे, अॻे महीने पढ़ंदासीं, 15 ॾींहं खां पढ़ंदासीं, तव्हांजो इम्तिहान मथां अची वेंदो। हाणे साईं पुॼो, पोइ राति बि ॾींहं बि कोई ख़बर न हूंदी, देरि सां वेठा हूंदा पढ़ाई, पर पोइ बि कोर्स पूरो न थींदो हो। तहिड़े तरीक़े सां असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में काफ़ी कम हूंदा आहिनि। मिसाल को ॿाहिरि बल्ब सड़ी वियो आहे हिकिड़ो, हाणे उहो ख़बर आहे त ऊंधे लॻी पई आहे घिटी में, बल्ब असांखे बदिलाइणो आहे, चवंदासीं सुभाणे कंदासीं, ॿिए ॾींहुं कंदासीं। या मथां नेसारो ख़राबु थी वियो आहे, बारिश पवण वारी आहे, मथां को पाणी गॾु थी वञे, भई चेंज करायूं, तब्दील करायूं, घर जा नंढा कम हूंदा आहिनि, सुभाणे कंदासीं। को बटण ख़राबु थी वियो आहे घर में, चवंदासीं त ठीकु आहे, हाणे पोइ कंदासीं, तव्हांजो अची बती ॿरंदी ई न। हाणे इहे त आम नंढियूं मामूली ॻाल्हियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं कुझु माण्हू वॾनि कमनि में बि सुस्ती कंदा आहिनि। जीअं मिसाल तौर ते पैसे जी आमदनी घटिताई आहे, सोचिणो आहे त ॿियो को बिज़नेस शुरू कयां, कोई धंधो शुरू कयां ॿियो। पोइ सोचींदा त हाणे कहिड़ो कंदासीं, छा कंदासीं, पोइ चवंदा हाणे ॾुखियो कमु आहे, हाणे केरु मूं ॾे, बसि पोइ मिड़ई वेंदा, ॿिए कम में लॻी वेंदा, कोई इंटरनेट ते वेहिजी वेंदा, को टीवी ॾिसणु वेहिजी वेंदा, उहा ॻाल्हि पोइ हिते करे वेंदा। असां जॾहिं कमु न कंदा आहियूं उहे, त पोइ असां पाण खे कंहिं ॻाल्हियुनि में मशगूल रखंदा आहियूं। मिसाल जे तौर ते ऑफिस जो ई कमु आहे, उहो वॾो फाइल तयारु करिणो आहे। हाणे असांखे ख़बर आहे त इहो वॾो मथे जो सूरु आहे, हाणे केरु मथो हणे, पोइ या त ॿियनि कमनि में लॻी वेंदासीं, कोई यूट्यूब वेठा ॾिसंदा, मतिलबु इहा आहे व्हाट्सअप खोले वेठा हूंदा, फेसबुक खोले वेहंदा, मतिलबु जीअं टाइम ॿियनि ॻाल्हियुनि में पास करे छॾींदा, जंहिंमें उनखे मज़ो ईंदो, ऐं उहा जेका ज़रूरी कम जी ॻाल्हि हूंदी उहा न थींदी। कुझु माण्हू वरी छा कंदा त भई चवंदा हाणे केरु मथे जो सूरु हिन ॻाल्हि में हथु विझे, वञे सुम्ही था पऊं, लत ॾेई सुम्ही पवंदा वञी। हाणे जॾहिं कमु न कंदा आहियूं असां, त पोइ पाण खे दिलासा ॾींदासीं, जंहिंखे असां चवंदा आहियूं एक्सक्यूज़िस ॾींदासीं, दिलासा ॾींदासीं पाण खे। जीअं मिसाल कॾहिं कॾहिं चवंदासीं भई मां थकियलु आहियां, सुभाणे कंदुसि कमु, या वरी चवंदासीं भई इन कम लाइ असांखे ॿियूं शयूं आहिनि ई कोन, हाणे इहे चङो जॾहिं शयूं गॾु कंदुसि, इन लाइ कोई काग़ज़ गॾु कंदुसि, का ॿी ॻाल्हि पोइ इन कम खे कंदुसि। या वरी कॾहिं हूंदो आहे त यार अॼु मुंहिंजो मूड ई कोन थो थिए, जॾहिं मूड सुठो हूंदो पोइ कमु कंदुसि इहो। या वरी यार अॼु दोस्त वेठा आहिनि ॿाहिरि, दोस्तनि सां कचहरी कयां, कहिड़नि कमनि में वेठो आहियां, या टीवी ॾिसां, मज़ो थो अचे टीवीअ में, ड्रामो सुठो थो हले, उहो वेही ॾिसां। या वरी इहो हूंदो त ॿिया कम पूरा कयां, पोइ कंहिं ॾींहुं वेही सुकून सां इहो कमु कंदुसि। या खोड़ टाइम आहे को, हाणे त कोन्हे, मिसाल बारिश अॼु त कोन्हे पवंदी जो मां मथे छित वेही ठारायां, ठीकु आहे, अञा मौसम अहिड़ो आहे ई कोन, पोइ जॾहिं आयो मौसम त कंदासीं कोशिशि। ऐं तव्हांजो अचानक बारिश पइजी वेंदी, ऐं मथां टुंगनि में पाणी वहणु शुरू कंदो घर में। कुझु माण्हू त पाण खे वरी जीअं कमु न थींदो आहे, अची मथां ॻाल्हि पइजी वेंदी आहे, पोइ वरी अंदरि में पाण खे घटि महसूसु कंदा आहिनि, गिल्टी महसूसु कंदा आहिनि त यार मां छो ईअं कयां थो, छो मां सुस्तु काहिल लॻो पियो आहियां। हालांकि ईअं ॾिसिजे त उहो सुस्तु काहिल माण्हू न आहे, ॿियनि ॻाल्हियुनि में करे थो माण्हू कमु, उहा हिकु ॿ ॻाल्हि जेका आहे, या 5 ॻाल्हियूं जिन में सुस्ती थिए थी पई। त इन आदत खे कीअं ख़तमु कजे, इन खे ॾिसूं था। हिन लाइ छा कबो आहे, पहिरियों त पाण खे असां घुटियूं न, ग़लति न चऊं, ख़राबु न चऊं, भई हरू भरू मां सुस्तु आहियां, काहिल आहियां। ईअं करण सां सेल्फ स्टीम आहे, जेको अंदरि जेको असांजी जेका आहे अना आहे, अञा उहा ख़राबु थींदी, अञा असांजी ताक़त घटिजी वेंदी कमु करण लाइ। या नंबर ॿी ॻाल्हि जेका करणी आहे, कुझु असांखे जीअं बेसुकूनी ईंदी आहे त भई हाणे वॾो फाइल आहे, केरु कजे इहो, त पोइ सोचिजे भई हाणे करिणो त मूंखे आहे ई आहे न, ठीकु आहे तकलीफ़ ईंदी मूंखे, पर हाणे इहो मूंखे ई करिणो आहे। नंबर 3 ॻाल्हि जेका आहे त जेके असां पाण खे एक्सक्यूज़ ॾियूं था न, त
त जेके दिलासा ॾियूं था उहे दिलासा ख़तमु करणा आहिनि। जी मिसाल इहो आहे त कॾहिं असां पाण खे दिलासो ॾींदा आहियूं त मां थकियलु आहियां, अॼु कमु नथो कयां, ॿिए दफ़े कंदुसि, त पाण खे चइजे भई अॻु मां थकियलु आहियां पर मां सॼो कमु नथो कयां, कुझु शुरू त करे सघां थो अॼु मां, पोइ मिड़ई नंढो कमु शुरू करे सघे थो। या वरी ईअं माण्हू दिलासा ॾींदा आहिनि पाण खे, छाजो यार हिन में लॻो पियो हुजे, हाणे को सुठो आहे टीवीअ सीरियल ते ड्रामो हले इहो ॾिसां, या जेका ॿाहिरि दोस्तनि सां कचहरी कयां, भई उहो चइजे ठीकु आहे मां इहे ॻाल्हियूं मिस कंदुसि, पर ॻाल्हि आहे हीअ मूंखे कमु रोज़ु मिस पियो थिए, हीअ शुरू कयां मां हाणे टीवीअ जो ड्रामो जेको आहे इहो रिपीट बि थींदो, या दोस्तनि सां ठीकु आहे अॼु नथो मिलां त सुभाणे मिली वेंदुसि मां, या ॿिए ॾींहुं मिलंदुसि, रोज़ु मिलूं पिया। पंहिंजा जेके न जेके सोचूं असां अचनि थियूं न, इन्हनि सोचुनि सां असांखे मुक़ाबिलो करिणो आहे, छो त घणे क़दुरु असां उन्हनि सोचुनि जे करे वरी असां कमु न कंदा आहियूं। या कॾहिं चवंदा आहिनि भई खोड़ टाइम पियो आहे, जीअं मां ॻाल्हि कई इम्तिहाननि जी, भई साल खां पोइ इम्तिहान आहे, ठीकु आहे मां छो रखां आख़िरी जे ॾींहं ताईं छो रखां ॻाल्हि, मुमकिन आहे मूंखे ॿिया कम विच में पइजी वञनि, स्टार्ट त कयां हिन ॻाल्हि खे, पोइ स्टार्ट करे हुन ॻाल्हि खे। या वरी इहो चवंदो आहे त माण्हू भई मां ॿियूं शयूं ॾाढियूं अहम आहिनि उहे कयां, भई ठीकु आहे उहे बि अहम आहिनि, लिखां मां त कहिड़ियूं वधीक अहम आहिनि मुंहिंजे लाइ, कहिड़ियुनि न करण सां मूंखे वधीक नुक़सान थींदा, पोइ ॾिसंदो त भई हीअ ॻाल्हि अहम आहे त हिनखे मूंखे हथु विझणो आहे हिन ॻाल्हि में। त जेके असां अजाया जेके पाण खे दिलासा ॾींदा आहियूं न, उन्हनि खे चैलेंज करिणो आहे, उन्हनि ख़्यालातनि खे असांखे जेको आहे पढ़णो आहे, ॾिसणो आहे, टेस्ट करिणो आहे त जेको मां सोचां थो उहो सही आहे या न आहे। वाक़ई अगरि मूंखे दिलि में इहो अचे थो त मूंखे अॼु मूड न आहे, ताक़त न आहे, भई ताक़त न आहे, चलो मां 5 मिंट करे ॾिसां थो, ऐं ॾिसंदो जेकॾहिं घणे क़दुरु 5 मिंट कमु शुरू कंदो त भई करणु वेही रहंदो पाण उहो कमु, माना उहो थी वेंदो कमु, त माना ॾिसंदो त मां इहो जेको दिलासो पाण खे ॾियां थो सही न हुयो वक़्त में पाण खे। त जेका ॿी ॻाल्हि इहा आहे त पहिरीं त हिकिड़ी असां लिस्ट ठाहियूं पेपर ते, अॼुकल्ह हिते माण्हू फ़ोन में बि लिखंदा आहिनि त टू डू लिस्ट, माना मूंखे कहिड़ा कहिड़ा कम करणा आहिनि, हिकु ॾींहुं वेही करे लॻजनि त भई मूंखे कहिड़ा कहिड़ा, भई मूंखे ऑफिस जो हीउ कमु करिणो आहे, मूंखे हीअ पढ़ाई ही मूंखे करणी आहे, या मूंखे जेको आहे बिज़नेस ही शुरू करिणो आहे, उन लाइ मां वेही लिखां त मूंखे कहिड़ो बिज़नेस ऐं छा छा करिणो आहे, उन लाइ कहिड़ियूं शयूं मूंखे घुरिजनि, ऐं उन में ॾिसजे त भई कमु अहिड़ो जेको आहे जेको मूंखे तकलीफ़ थो ॾिए उहो कहिड़ो कमु आहे, उनखे पोइ हिसनि में कजे, विरहाइजे हिसनि में, त भई अगरि मिसल मूंखे हिकु किताबु पढ़णो आहे त किताबु हिकु ॾींहुं त न पढ़ो, मूंखे इहो लॻणो आहे त अॼु मूंखे किताब जा सिर्फ़ु 2 पेज पढ़णा आहिनि, बसि ठीकु आहे, वरी पोइ टाइम टेबल ठाहिजे, रोज़ु शाम जो मां मिसाल 2 पेज किताब जा पढ़ंदुसि, पोइ हिकिड़ो जेको आहे न इहो फ़ोन में या पर्चे ते लिखी छॾे, हिकिड़ो टाइम टेबल ठाहे, टाइम टेबल ठाहे त मूंखे इहो कमु करिणो कॾहिं आहे, उहो एक्शन प्लान ठाहे, इहो न आहे त बसि हाणे इहो लिखिजी वियो ठीकु आहे, भई मूंखे स्टार्ट करिणो आहे हीउ सुभाणे खां, ऐं उनखां पोइ इहो ॾिसजे त मूंखे पहिरियों कहिड़ो कमु करिणो आहे, उन ॻाल्हि ते कमु करणु शुरू कजे, ऐं उन कम शुरू करण लाइ बि कोई हिकिड़ो जीअं चइबो आहे न मुहूर्त कढे या टाइम कढे, भई सुभाणे मां सुबुह जे टाइम ते फ्रेश हूंदो आहियां, मां कुझु न हूंदो आहे, मां सुभाणे इहो 10 मिंट सुबुह जो कंदुसि, त हिकिड़ो टाइम बि फिक्स करे, ऐं उहो टाइम अहिड़ो हुजे जंहिंमें उहो फ्रेश हुजे, कोई इहो न आहे त अॻु में ई थकियलु हुजे उन टाइम में। ऐं उनखां अलावा चए त मां कीअं यादि कंदुसि, पंहिंजे फ़ोन में अलार्म लॻाए छॾे, घड़ियाल लॻाए छॾे, ऐं उनखां पोइ जॾहिं उहो कमु थी वञे न, पाण खे शाबासी ॾिए कंहिं तरीक़े सां। हाणे इहे हिकिड़े जेके कुझु तरीक़ा आहिनि जेकॾहिं माण्हूअ खे इस्तेमालु करे त जेका पंहिंजी कम जी जेका सुस्ती आहे, जेका कम जी करण में जेका टाल मटोल आहे, उहा घटिजी सघे थी। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं अगरि कोई सवाल हुजनि त सवाल पुछी सघो था हेठि। महिरबानी तव्हांजी।